मुफ्ती साहब, इशराक ऐं चाश्त जी नमाज़ शरीयत में साबित है या न? बाद माण्हू चवनि था त इहे नमाज़ूं हदीस मां साबित न आहिनि, मौलविन पाण ईजाद कयूं आहिनि। साईं वज़ाहत कयो। मौलवी कॾहिं भी शरीयत ठाहींदा न आहिनि, ॿुधाईंदा आहिनि। आलिम जो कमु छा हूंदो आहे? शरीयत ॿुधाइणो। शरीयत ठाहिणो अल्लाह जो कमु आहे, इंसान जो कमु न आहे जो वेही करे शरीयत ठाहे। बाक़ी जेकी नमाज़ आहे, इशराक जी नमाज़ ऐं चाश्त जी नमाज़, इहा शरीयत मां साबित आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक मां साबित आहे। जॾहिं सिज उभरंदो आहे, सिज उभरण खां वठी ज़वाल जे वक़्त ताईं, सिज बिल्कुलु मथों अची वेंदो आहे, इनखे ज़वाल जो टाइम चइबो आहे। तक़रीबन इहो 6 कलाकनि जो फ़ासिलो आहे। इन्ही 6 कलाकनि जे अंदरि इशराक जी नमाज़ बि ईंदी आहे ऐं चाश्त जी नमाज़ बि ईंदी आहे। फ़र्क़ु ॿिन्हिनि में इहो आहे त इशराक जी नमाज़ अव्वल वक़्त में पढ़बी आहे ऐं चाश्त वारी इन्ही समूरे टाइम मंझां कहिड़े बि वक़्त पढ़ो। हदीस पाक में इहा शइ काथे आहे? हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी, जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी काफ़ी अरसो ख़िदमत कई, उहो रिवायत तो करे त नबी साईं फरमायो, जंहिं शख्स फजर जी नमाज़ जमात सां पढ़ी, उन खां बाद उन जगह ते वेठो रहियो, ज़िक्र कंदो रहियो ऐं सिज उभरी आयो। सिज उभरण खां बाद उन शख्स बरकात नफ़िल नमाज पढ़ी त नबी साईं फरमायो, उन शख्स के हज ऐं उम्र जो सवाब मिलंदो। सुबुह जी नमाज खां वठी सिज उभरण ताईं अल्लाह जे ज़िक्र में वेहणो, सिज उभरण खां बाद बरकात नफ़िल नमाज पढ़णो, हज ऐं उम्र जे बराबर सवाब। ऐं हिकिड़ी रिवायत में अचे थो त जेको मुसलमान इहो अमल करे थो, उन जी ज़िंदगी जा समूरा गुनाह माफ़ थींदा, चाहे उन जा गुनाह समुंड जी झग जे बराबर छो न हुजनि। हज़रत अबू हुरैरा जी रिवायत। ऐं हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी, उहो हिकिड़ी रिवायत करे थो त नबी साईं फरमायो, इंसान जे अंदरि 360 हॾियूं आहिनि, जोड़ आहिनि, ऐं हर जोड़ जे मथों सदको लाज़िम आहे। ऐं जॾहिं बानो सलातु ज़ुहा यानी चाश्त जी नमाज, इनखे सलातु ज़ुहा चइबो आहे, जेको माण्हू चाश्त जी नमाज पढ़ंदो आहे, नबी साईं फरमायो, इहे 2 रकात हर हॾी जे बदिले सदको अदा थी वेंदो आहे। 360 हॾियूं ऐं 2 रकात नमाज पढ़ण सां हर हॾी जे बदिले, हर जोड़ जे बदिले सदके जो सवाब। त इहे 2 नमाज़ूं अहादीस मां साबित आहिनि, मौलविन पाण न आहिनि ठाहियूं।